नौशर फिरोज़ भट्ट ॻोठ यूसुफ राजभर जे रहवासण मसमात हाजरा राजभर पंहिंजे पुटु ज़फ़र अली राजभर सां गॾु नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ जे बासरनि मास्तर लोंग रुस्तम जलाल असगर राशिद रऊफ़ मुनव्वर याक़ूब तैमूर रिज़वान सऊद साजिद वाजिद यासिर ग़ुलाम अली अदनान ज़ुल्फ़कार ऐं ॿियनि मुंहिंजी ज़मीन ते अची डंडा खणी हमिलो करे ॾिनो जेके चवनि था त अधु कढी ॾे न त तोखे मारे छॾींदासीं। अॾु कढी ॾे ज़बरदस्ती ज़मीन में अॾु जो कब्ज़ो करणु चाहिनि था जंहिंजो मूं कोर्ट सगोरी में केस दाख़िल करायो जंहिंमें सिविल जज मुख़्तियार कार ऐं हद जे तबेदार खे हुकुम ॾिनो त अॾु कढी मसमात हाजिरा ऐं ज़फ़र हवाले कयो वञे जंहिं ते मुख़्तियार कार ऐं तबेदार अमल न करायो जंहिंजी शिकायत ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खे ॾिनी जंहिं ते कब्ज़ो फ़ैसिलो चई जिते रखाइनि था उते अचनि बि नथा। कल्ह बासरनि ज़मीन ते अची मूं ऐं मुंहिंजे ॿारनि मथां हमिलो करे ॾिनो जंहिंजी रिपोर्ट हद जे थाणे ते दाख़िल कराई आहे ऐं अॼु SSP नौशर फिरोज़ खे दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे। सुभाणे मां बासरनि ख़िलाफ़ कोर्ट सगोरी में ॿीहर केस दाख़िल कराईंदुसि। हसी IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ सेशन जज नौशर फिरोज़ ऐं डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था कयूं त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।